अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन मौलाना व मौला सकलैन जद्दिल हसन वल हुसैन अबिल कासिम मुहम्मद व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन व लअनतु दाइमतु अला आदाइहिम अजमईन अम्मा बाद फ़क़द क़ाल इमाम सज्जाद अलैहिस्सलाम इल्म रहिमकल्लाहु अन्न लिल्लाहि अलैका हुकूकन मुहीततन। मुहतरम सामीन ऐं मुअज़्ज़िज़, जीअं त मूं तव्हांजे साम्हूं पेश थियो आहियां, अॼु जेको असांजो मौज़ू आहे, जीअं मौज़ू जे तहत मूं गुफ़्तगू कंदसि, उहो आहे रिसालतुल हुकूक, यानी असां ते ख़ुदावंद मुतआल जी ज़ात जे तरफ़ां कहिड़ा हक़ आहिनि जेके फ़र्ज़ कया विया आहिनि। ऐं इंशा अल्लाह असां अॻिते हली बि इहो बयानु कंदासीं त उहे कहिड़ा हक़ आहिनि जेके असांजे जिस्म में आज़ा पाता था वञनि ऐं उन्हनि आज़ा जा असां ते कहिड़ा हक़ आहिनि। लेकिन असां अॼु जेको मौज़ू आहे उहो आहे हुकूकुल्लाह, त अल्लाह उहा ज़ात जंहिं ज़ात असां मटी मां ख़लक़ थींदड़ इंसान खे नूर मां ख़लक़ थींदड़ मख़लूक ते फ़ज़ीलत बख़्शी आहे, उहो अल्लाह जंहिं अल्लाह असांजे लाइ 1,24,000 पैगम्बर ऐं 12 इमाम मोकिलिया हिदायत जे लाइ, उहो अल्लाह जंहिं अल्लाह असांखे बहितरीन नेमतुनि सां नवाज़ियो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन अल्लाह जे असांजे मथां हक़ हूंदा, असां उहे हक़ बयानु था कयूं। इमाम सज्जाद अलैहिस्सलाम जे बारगाह में चवंदा, मौला अल्लाह जा असांजे मथां कहिड़ा हक़ आहिनि। इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था, इल्म रहिमकल्लाह अन्न लिल्लाहि अलैका हुकूकन मुहीततन। ए अल्लाह जा बंदो, तव्हां ॼाणो त अल्लाह तबारक व तआला जा तव्हांजे मथां हक़ फ़र्ज़ कया विया आहिनि। मौला कहिड़ा आहिनि? मौला जन फरमाइनि था, फ़अम्मा हक़्क़ुल्लाहिल अकबर फ़इन्नका तअबुदुहु। अलबत्ता जेको अल्लाह जो वॾे में वॾो हक़ इंसान ज़ात जे मथां इहो आहे त इंसान अल्लाह जी इबादत करे, अल्लाह खे यादि करे। छाकाणि त ख़ुदावंद मुतआल क़ुर में फरमाए थो त ख़िलक़त इंसान जो जेको मक़सदु आहे उहो अल्लाह जी इबादत आहे। अल्लाह फरमायो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, यानी जिन्न इंस खे मूं ख़लक़ न कयां, फ़क़ति जो ख़लक़ कयो आहे लियअबुदून, ताकि उहो मुंहिंजी इबादत कनि। यानी मक़सद ख़िलक़त इंसान इबादत ख़ुदावंद मुतआल आहे। पहिरियों जेको वॾो हक़ आहे उहो आहे त असां अल्लाह जी इबादत कयूं ऐं ख़ुदावंद मुतआल खे असां यादि कयूं। अलबत्ता ॿियो जेको हक़ आहे, इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था, ला तुशरिकु बिही शैअन। ऐं बंदगान ख़ुदा, अल्लाह सां कंहिंखे बि शरीक न कयो। अल्लाह वाहिदा अहदा वहदहु ला शरीका। उन जी का बि अहिड़ी शख़्सियत न आहे जेका अल्लाह जे शरीक थी सघे। लिहाज़ा उहो शख़्स जेको अल्लाह सां कंहिंखे बि शरीक करे, इहो शिरक आहे ऐं वॾे गुनाहनि में आहे। इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था, केतिरा ई गुनाह हुजनि जेके माफ़ थी सघनि था, लेकिन जेको बि शख़्स अल्लाह जी ज़ात सां कंहिंखे शरीक करे, इहो गुनाह कबीरा आहे ऐं इहो कंहिंजो गुनाह माफ़ नथो सघे। लिहाज़ा ॿ हक़ जेके इमाम अलैहिस्सलाम असांजे लाइ फरमाया, पहिरियों त फ़इन्नका तअबुदुहु, अल्लाह जी इबादत कयो, ऐं ॿियो नंबर त तव्हां ख़ुदावंद मुतआल सां कंहिंखे शरीक न कयो। इंशा अल्लाह अॻिते हली असां जेके अॻिते पहिरीं क़िस्त में असां हीअ बयानु कयोसीं हुकूकुल्लाह, अॻिते जेको असां बयानु कंदासीं इंशा अल्लाह त नफ़्स इंसान ऐं हुकूकुन नास कहिड़ो आहे। इंशा अल्लाह ख़ुदावंद मुतआल खां असां दुआ था घुरियूं त ख़ुदावंद मुतआल असांखे हुकूकुल्लाह अंजाम ॾियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।